कलंदर वसई कलंगी तुझी लाल वसई लाली। दोस्तों जलाल चांडियो लाल साईं कलंदर शाहबाज़ जो भी हिकु कलाम गायो। हिन वक्त तव्हांखे ख़बर आहे लाल साईं जो मेलो थी गुज़रियो जेको 774 उर्स मुबारक हुयो, जेको तमामु धूम धाम सां जेको आहे सो हींअर गुज़री वियो। दोस्तों ख़ैरो आफ़ियत सां गुज़री वियो। मेले जो समा तव्हांखे ख़बर आहे हज़ारें लखें माण्हू ईंदा आहिनि हिन मेले में। हिन वक्त तव्हांखे ॿुधायो वञे थो त 27 लख माण्हू जेको आहे सो हिन मेले में शामिल थिया ऐं हिन कलाम खे जलाल चांडे पंहिंजे अंदाज़े सां ॻायो। हज़रत लाल कलंदर वसई कलंगी तुझी लाल वसई लाली। लाल शाहबाज़ जे शान में ॻायो ऐं हिन वीडियो में तव्हांखे इहो कलाम ॿुधाईंदासीं जे जलाल चांडे पंहिंजे ऐबदार गुनहगार तुंहिंजे दरजा मस्त मलंग मवाली स्वाली न वलार खाली ज़बानी ॻाए करे हज़रत लाल कलंदर शाहबाज़ जी भेटा पेश कई। तव्हां कलाम ॿुधो, वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो।